नानक प्रभु शरणागति कर प्रसाद गुरुदेव। राम कहे सुख उपजे कृष्ण कहे दुख जाय। महिमा महाप्रसाद की पाओ प्रीत लगाए। नानक मुस्लियाँ पकाइया पाइया थाले माँ। जिन्नी गुरु मनाया रज रज से ही खाए। नामे पका फेरिया नामे पीठी चक्की। सदको नानक साधो मिल गई पीठी पक्की। बोल गुरु नानक देव की। आयो लाल आठवाड़ी अमर लाल वट माता विकारस वई। कृष पूजाए जे पेंजड़ा जे सुमर सबई। मंगल डी महाराज खे मन महर पई। बुधर तो बाजू करे मुंहिंजो आशल अहिड़ोई। विस्पत वे सुरन जूं अची मतियूं मिटाई। थारो रात थान में संगत खे दर्शन नाई। छंछर छुगेलर जी मुंहिंजी सोभ्या त मञाई। हाणे जेको अचे सेई ओते जा लथा गम गोपार कई। उतर खां फिरी आयो मुंहिंजो सुहिणो शावल शाह। वण टण सभु सावा थिया अॼु साओ थियड़ो गाव। माउ चवे थी पुट खे पुट मखण वठी खा। तुरंदो ताराजीअ में अॼु पैसे लॻंदो पार। अहिड़ो मुंहिंजो शावल शाह जो ॾींदो ॾाण संगत खे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। कचकर बोलो श्री अमरलाल की। शहंशाह पारूशाह साहिब सतगुरु वसण घोट की। पूज पिता साईं आत्माराम साईं गुरुमुखदास साहिब की। भाई परमानंद साहिब की। माता रुक्मणी देवी की। बोलो भाई सब संतन की। आयो लाल कयो वसण घोट की। असांखे सूर पहिरीं जाम आहिनि दीपक लाल जाम सूर आहिनि। संत जी जय असांजी जय पाणी थी वेंदी। जय वसण घोट जय पारूशाह। हिकु वरी आयल संगत खे भाई संतन ये भी दरवेशन असांजा पाणा प्यारा संत अथव जेके हिंद सिंध किॾे किॾे जगन खे तारण जे लाइ तव्हांखे असांखे जेके वेठा आहिनि न उन्हनि खे संतनि कंहिं ॾिठो आहे भॻवान खे पर हिननि साक्षात हिननि जे विच में अची करे विराजमान था थियनि। असां सभिनी जे उद्धार करण जे लाइ ही प्यारा संत जगत में आया आहिनि। असां हिननि जो सानिध्य त वठूं उन्हनि जे मथां उन्हनि जी पुछ पकड़े था ॾिसूं त मां चवंदी हुई कीअं था पार लॻाइनि उहो तव्हां ॾिसिजो। त मां इहा ई सभिनीनि खे आस कंदुमि ऐं माता रुक्मणी देवी जे दर ते हमेशह इहो ई घुरंदुमि त हाणे खां असांजा प्यारा साईं ओमीराम साहिब त हमेशह निभाईंदा रहंदा आहिनि ऐं मोकलाणी कराईंदा आहिनि आख़िरीअ में देर साईं। छो जो सुबुह अॻु निभाइण वारा जाम मिलंदव पुठि निभाइण वारा न मिलंदव। सही चयो। तीअं ई असांजा प्यारा झूलेलाल साईं जी बि असांजा प्यारा गुरु जी बि तीअं ई हर साल अहिड़े मौज ते घटि में घटि वार्षिक कार्यक्रम ते ईंदा रहनि। लख धन्यवाद सभिनीनि संतनि खे हिन दास जो श्री चरण वंदन साईं। बोलो सतगुरुदेव भगवान की। सभिनी खे कोटि कोटि वाधायूं। असांजे हिन जेको हिननि जो विर्त रहियो आहे जेके मनसा वाचा विर्त था चवनि उनजे उद्यापन जूं असांजे साईं ओमीराम जी खे ख़ासि तौर सां विशेष विशेष वाधायूं। धन्यवाद ओमीराम जी खे ऐं असांजी बिटिया साईं झूलेलाल जी खे कोटि कोटि धन्यवाद। तव्हां सभी संगत खे अरबे अरबे करोड़े करोड़े वाधायूं वाधायूं। बोलो वसण घोट की जय। बोलो माता रुक्मणी देवी की जय। बाबा राम साहिबन की जय। आयो लाल कयो झूलेलाल। आयल सॼी संगत खे वरी हिकिड़ो दफ़ो मां दास साईं ठाकुरदास साहिब मिंट अरे साईं 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 बाबा बाबा हिकिड़ी न ईअं न तव्हांखे मां छा चयोमांव निभाइणी आहे लास्ट में संतनि न अचो मिंट मथे चढ़ो बाबा साईं मिंट मथे चढ़ो ठाकुरदास हाँ वो मथे अञा 10:30 थिया अथव। झूलेलाल हरिओम बाबा साईं। असांजे बाबा साईं जंहिंजे प्यारे जी सदैव अरे प्यारा हमेशा हमेशा सुहिनी सूरत मोहिनी मूरत
साईं असांजे जीवन तरंग जा पुराना पैटर्न मेंबर अथव जीवन तरंग जा। क्या बात है, बिल्कुल साईं लख धन्यवाद असांजे प्यारनि संतनि जा आसीस बाबा साईं धन्यवाद। जी साईं हे लाल कयो झूलेलाल। बेटा साईं जी मामा अंदर वने ने श्यामलाल अचो अचना होया। अरे साईं असां ॿुधायो मां वाह वाह श्याम मामा हिकिड़ो कढो भाई साईं जिन सां गॾु। भाई कोरोना काल जे हिन विकट परिस्थितीअ में जाम सुहिणियूं शख़्सियतूं असांजे विच मां निकिरी वयूं। घणनि ई प्यारनि जो सभ खां वॾी ॻाल्हि असांजा प्यारा पूज्य पिता साहब जेके सदा हयात असां सां गॾु आहिनि, असांजे मथां रहमत जो हथु हमेशह फेरींदा रहंदा आहिनि। असांजी प्यारी भाभी ज्योति कालाणी जी, असांजो बचाराम रूपचंदानी जी, शीतललाल हरचंदानी जी, असांजे छोटेलाल गुप्ता जी, अहिड़ियूं सुहिणियूं मूर्त जेके हमेशह मंच वेही करे सजाईंदा हुया। असांजा प्यारा सतनाम साखीअ जा उहे गॾु आहिनि, उन्हनि जे मथां हिकिड़ो सुहिणो सुठो भॼन अचो खणी वठो। अज खिलंदे खिलंदे व्यो श्याम बाबा, असांजो दादा में गिराज